ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। आउं मुसलमान आहियां त आउं मतिलबु हिकिड़ी मतिलबु हिंदू कम्यूनिटी सां कीअं थो करे सघां। तव्हां भले हाणे चवंदा इंडिया जूं मिसालूं ॾींदा त माना हुन में ॾिसो मुसलमान बि गद्दार आहिनि, हिंदू बि गद्दार आहिनि। अहिड़ो हिकिड़ो घर ॿुधायो जंहिं मुसलमान ऐं हिंदू गद्दार आहिनि, अहिड़ो हिकिड़ो घर ॿुधायो, हिकिड़ो घर ॿुधायो कोन्ह आहिनि। आउं हरजीत कुमार उर्फ अब्दुल राफ़े जेको इस्लाम क़बूल 2025 20 जून 2005 में इस्लाम क़बूल कयो, त उते एफिडेविट में मुंहिंजे वालिदैन खे कस्टडी मिली। एफिडेविट में लिखायो वियो हो त मतिलबु मुंहिंजे मज़हब ते का पाबंदी कोन लॻंदी। पर माना जीअं 15 ॾींहं थिया मूंखे माना इस्लाम छॾण ते मजबूर कयो वियो ऐं मूंखे चयो वियो त धमकियूं ॾिनियूं वियूं त असां तव्हांखे ज़ेर खाराए ॾींदासीं। इन करे आउं पंहिंजे घरां भॼी आयुमि ऐं हींअर मतिलबु आउं चाहियां थो पंहिंजे वालिदैन सां गॾु न वञा, छो हुते मुंहिंजी जान जो ख़तरो आहे ऐं मुंहिंजी दीनी तालीम ऐं जेको मुंहिंजो बुनियादी हक़ आहे, जेको मुंहिंजो स्कूली तालीम, उहा बंदि लॻी पई आहे। ऐं आउं हींअर मूंखे अॼु 9 ॾींहं आउं भॼी आहियां पंहिंजे घरां ऐं मुंहिंजी वालिदा जेकी माना पहिरीं माना मुंहिंजे वाले जेको FIR कटराई हुई उहा कूड़ी हुई ऐं हींअर बि जेकी कटराई वई आहे उहा कूड़ी आहे। पुलिस जी कस्टडी में ज़ुल्फ़िकार अली ख़ासकली गैर क़ानूनी तरीक़े ते मतिलबु पुलिस हुननि खे खणी वई आहे, को सबूत कोन्हे त मां अगवा थियो आहियां। छा आउं अगवा कोन्ह थियो आहियां, मां पंहिंजे होशो आवाज़ में वेठो आहियां, होशो आवाज़ में चवां पियो त मूंखे कंहिं अगवा कोन्ह कयो आहे ऐं कंहिंजे प्रेशर में न आहियां। इन करे मुंहिंजी तव्हां सां गुज़ारिश आहे त सरफ़रान जा जेको केस आहे उहो हटायो वञे ऐं सचेटे खे जल्द सां जल्द रिहा कयो वञे। त मुंहिंजे वालिदैन खे 1 करोड़ PR बाउंड ते कस्टडी ॾिनी वई, त पर जीअं 15 ॾींहं गुज़रिया त हुननि चयो माना हुननि मूंखे इस्लाम छॾण ते मजबूर कयो। मूंखे मंदर वठी वेंदा हुआ, जेके लंगर वग़ैरह सेसा वग़ैरह हूंदियूं उहे खाराईंदा हुआ। मुंहिंजे दीन मतिलबु मुंहिंजो इहा इजाज़त कोन थो ॾिए, ऐं पंहिंजी हिफ़ाज़त ऐं दीन जी हिफ़ाज़त करे पंहिंजे घरां निकिरी आहियां। ऐं इहो चवणु चाहियां थो हिन बाबति सर ज़ेडे जे मतिलबु जेकी सरफ़रान ते FIR कटराई वई आहे उहा बिल्कुलु कूड़ी आहे ऐं सर ज़ेडे खे ज़ुल्फ़िकार अली ख़ासकली खे मतिलबु पुलिस खणी वई आहे त गैर क़ानूनी तरीक़े ते खणी वई आहे, को सबूत कोन्हे, को प्रूफ कोन्हे। ऐं जल्द सां तव्हां सभिनि खां गुज़ारिश कयां थो त जल्द सां जल्द सरफ़रान तां इहो केस हटायो वञे ऐं सर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकली तव्हां मतिलबु जल्द सां जल्द रिहा कयो वञे। छो हीअ त मुंहिंजा असातिज़ा आहिनि, हीअ मूंखे छाजे लाइ अगवा कंदा? हिननि सां ना ई मुंहिंजो को रिश्तो आहे, ना ई हुननि जे घर वञणु अचणु वञणु आहे, हीअ मूंखे छाजे लाइ अगवा कंदा? थोरो माण्हू कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, लॉजिक हलाए, हीअ मूंखे छाजे लाइ अगवा कंदा? इन करे आउं सभिनि सां गुज़ारिश कयां थो त सर ज़ेडे खे रिहा कयो वञे ऐं सरफ़रान जो केस हटायो वञे। नसीम नगर थाणे ते मुंहिंजी वालिदा जेकी आहे उन मुंहिंजी वालिदा पारी उन मतिलबु FIR कटराई आहे ऐं मतिलबु पर FIR कटराई आहे मतिलबु को सबूत कोन्हे, हिकिड़ी कूड़ तरीक़े माना हिकिड़ी कूड़ी FIR आहे जीअं तव्हां सही चई सघो था। जी मूंखे कंहिं अगवा कोन्ह कयो आहे, ऐं पंहिंजे होशो आवाज़ में इहो बयानु ॾेई रहियो आहियां।